अस्सलाम वालेकुम याली मदद जे त आऊं आया मुंहिंजी पंहिंजी सिंगर फाइज़ा अली जीअं त मुंहिंजे 5 एल्बम जी कामयाबी खां पोइ मुंहिंजो ही 6 एल्बम अची रहियो आहे अबीर प्रोडक्शन में ऐं जंहिंजा प्रोड्यूसर आहिनि अली हसन ब्रह्माणी साहब ऐं ज़ाहिद ब्रह्माणी साहब ऐं हिन एल्बम जी चीफ सिलेक्शन करे रहिया आहिनि ज़ाहिद ब्रह्माणी साहब मौलाई शाबरानी साहब शबीर लंजवाणी साहब मोहम्मद याकूब चांडो साहब जुल्फकार मल्हा साहब मंचर वारो ऐं सिलेक्शन करे रहिया आहिनि अली हसन ब्रह्माणी साहब अली बख्श चांडो साहब हाजी मुजीब राह पुट साहब सऊदी अरब खां हाजी अमीर अली राह पुट साहब सऊदी अरब खां वफा नाज़िम राजड़ साहब दुबई खां गुलाम हुसैन बबर साहब कामरान अली सोलंकी साहब राहिब अली गोपांग साहब मोहम्मद वारिस महर साहब अमानुल्ला गोपांग साहब ऐं ख़ासि ताउन कयो आहे हाकिम अली बिरोई साहब दिलशाद समेज साहब मोहम्मद हुसैन लांगा साहब मुनीर ब्रह्माणी साहब हुकदार ब्रह्माणी साहब खुदा बख्श ब्रह्माणी साहब मां उम्मीद कयां थी मुंहिंजो ही एल्बम देश परदेस वारनि खे ज़रूर पसंदि ईंदो दुआउनि में याद अली अली हक़ मौजूद सदा मौजूद हिन एल्बम जो तमामु बहितरीन सॉन्ग जंहिंजा शाइर आहिनि जुल्फकार मल्हा साहब मंचर वारो माशाल्लाह असांजो तमामु बहितरीन शाइर आहे ऐं जंहिंजा तमामु घणा सॉन्ग मूं ॻाया आहिनि सो उनजो सॉन्ग आहे उमेद आहे तव्हां सभिनीनि खे ज़रूर पसंदि ईंदो।